अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहू व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़इन्ना खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसातिन बिदअह व कुल्लु बिदअतिन दलालह व कुल्लु दलालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व ला तुब्तिलू अअमालकुम। व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा। क़ालू या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व मन यअबा। क़ाल मन अताअनी दखलल जन्नत व मन असानी फ़क़द अबा। रवाहुल बुखारी। तमाम किस्म जो तारीफ़ों वदाई व खान किबरियाई बुज़ुर्ग हम्दन सना अल्लाह अहकमुल हाकिमीन ज़ुल जलाल वल इकराम ज़िलाए जेको कुल कायनात जो अकेलो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहु ला शरीका है। लाखों करोड़ों दुरूद व सलाम हुजन खातमुन नबिय्यीन रहमतुल लिल आलमीन अहमद मुज्तबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात अक़दस के
अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, इन आयत के अंदर अल्लाह तबारक व तआला ऐं हदीस नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अंदर असांजे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे हक़ीक़ी कामयाबी ऐं कामरानी जो तज़किरो फरमायो ऐं असांजे अमलनि जी बका जो भी ज़िक्र इन आयत के अंदर मौजूद। अल्लाह तबारक व तआला दुनिया के अंदर जेकी भी शयूं पैदा कयूं आहिनि उन्हनि शयुनि जे अंदर कुछ तासीर भी रखी है। कुछ अहिड़ियूं शयूं जिन जे अंदर मनफ़ी तासीर आहे, मनफ़ी असरात आहिनि। कुछ अहिड़ियूं शयूं आहिनि जिन जे अंदर मुस्बत असरात आहिनि। जीअं बिच्छूअ जे ॾंगण में इहा तासीर आहे, इहो असरु आहे जो बिच्छूअ जे ॾंगण सां इंसान जी जान ख़तरे में पइजी वञे। नांग जे ॾंगण में इहा तासीर आहे, इहो असरु आहे जो नांग जे ॾंगण सां इंसान जो मौत वाक़िअ थी सघे थो। मानीअ जा गिरह आहिनि, उन्हनि गिरहनि जे अंदरि इहा तासीर आहे जो हू बुख खे ख़तमु कनि था। पाणीअ जे अंदरि इहा तासीर आहे जो पाणी जा उहे बुख इंसान जी उन खे ख़तमु कनि था। तो अल्लाह तबारक व तआला उहे शयूं जिन जे अंदरि मनफ़ी असरात रखिया आहिनि उन्हनि शयुनि मंझां हिकु गुनाह आहे। गुनाह जी तासीर छा आहे, गुनाहनि जा मनफ़ी असरात कहिड़ा आहिनि, उहे असरात उहे निशानात इंसान जे जिस्म जे मथां कहिड़ीअ शक्ल ऐं सूरत में नमूदार थियनि था, ज़ाहिर थियनि था। इंशाअल्लाह हिन महदूद टाइम जे अंदरि ऐं तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु गुनाहनि जा 3 असरात, 3 निशानात, गुनाहनि जूं 3 तासीर तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। गुनाह जे मनफ़ी असरात जा 2 क़िस्म आहिनि। कुझु उहे गुनाह जेके के कबीले वारा, के ॻोठ वारा, के बस्ती वारा, के शहर वारा मिली करे हिकु कबीरे गुनाह जो इर्तिकाब कनि त उन्हीअ गुनाह जो वबाल, उन्हीअ गुनाह जो असरु उन्हीअ क़ौम ऐं कबीले जे मथां ज़ाहिर थिए। बेशुमार तव्हांखे वाक़िआत क़ुरान मजीद जे अंदरि मिलंदा। जीअं क़ौम लूत आहे, पूरी क़ौम हिकु कबील क़िस्म जे गुनाह में मुलविस हुई त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां उन्हीअ गुनाह जो असरु, उन्हीअ गुनाह जो वबाल, उन्हीअ गुनाह जो अज़ाब कहिड़ी शक्ल ऐं सूरत में ज़ाहिर कयो जो उन्हनि जी पूरी चकी पटे करे आसमान तां अल्लाह उन्हनि खे ऊंधे मुंहुं ज़मीन ते किरायो, मथां पथरनि जी बरसाति वसाई, उन्हनि जो बच्चो बर्बाद थी। अल्लाह उन्हनि जो नस्ल खे हलाक करे छॾियो। क़ौम आद ऐं समूद अल्लाह तबारक व तआला फरमायो लम युख़लक़ मिस्लुहा फ़िल बिलाद। ज़मीन जे अंदरि अहिड़ी ॿी का बि क़ौम पैदा कोन कई। एॾा वॾा ताक़तवर हुआ, एॾा वॾा हुन जा कद हुआ, 90 फुट हुननि जो कद हुयो, लेकिन नाफ़रमान क़ौम आई, पूरी जो पूरी क़ौम अल्लाह तेज़ ऐं तंद हवा जे ज़रिए उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। तो अहिड़े क़िस्म सां ॿियो क़िस्म आहे गुनाहनि जो इनफ़रादी तौर ते जेको इंसान गुनाह करे थो उन्हीअ गुनाह जो असरु सिर्फ़ु उन्हीअ इंसान जे जिस्म जे मथां नमूदार थिए थो ज़ाहिर। गुनाहनि जो पहिरियों असरु, गुनाहनि जी पहिरीं तासीर, पहिरियों निशान इनफ़रादी तौर ते इंसान जे जिस्म जे मथां इन्हीअ शक्ल ऐं सूरत में ज़ाहिर थिए थो जो गुनाहनि जे करे इंसान जी दिलि जे मथां कारो नुक़्तो लॻे थो। कारे नुक़्ते जे लॻण सां इंसान जी दिलि जेका आहे उहा कटिजो वञे थी, दिलि खे ज़ंग लॻियो थो वञे। जीअं सुनन तिरमिज़ी जे अंदरि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो
इन्नल मुमिना इज़ा अज़नबा कानत नुक्ततु सौदा फी क़ल्बिही। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो जॾहिं मोमिन खां को गुनाह जो कमु थी वेंदो आहे, कॾहिं मोमिन खां का ग़लती थी वेंदी आहे त उन गुनाह जो असरु, उन गुनाह जो निशान मोमिन जे दिलि जे मथां कारे शक्ल ऐं सूरत में ज़ाहिर थिए थो। हाणे इन सियाह नुक़्ते खे मिटाइण जो बि तरीक़ो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ॿुधायो। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो जॾहिं मोमिन खां का ख़ता थी वञे, उन ख़ता जे करे दिलि ते कारो नुक़्तो लॻी थो वञे। हाणे उन सियाह नुक़्ते खे मिटाइण जे लाइ मोमिन खे छा करणु घुरिजे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो फ़इन ताब व नज़अ वस्तग़फ़र। गुनाह खां बाद भी मोमिन तौबा करे, रुजू करे। वनज़अ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो ॿिए नंबर ते मोमिन इहो इरादो करे त हाणे इहो गुनाह मूंखां पोइ न थींदो। वस्तग़फ़र, अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो ॿिए नंबर ते मोमिन उन गुनाह जी बख़्शिश अल्लाह खां घुरे। जॾहिं मोमिन गुनाह खां बाद इहे टे कम कंदो त अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो सुक़ीला क़ल्बुहु, उन मोमिन जे दिलि खे थोरी साफ़ कयो वेंदो आहे। वरी फरमाई व इन ज़ादत हत्ता यअलुअ क़ल्बुहु, पर जेको शख़्स गुनाह जे मथां गुनाह कंदो रहे थो, अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो दिलि जे मथां कारा नुक़्ता लॻंदा रहनि था। न तौबा थो करे, न रुजू थो करे, न आइंदा इरादो थो करे त इहो गुनाह मूंखां पोइ न थींदो, न उन जी गुनाह जी बख़्शिश अल्लाह खां घुरे थो। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो पोइ कारा नुक़्ता दिलि जे मथां लॻंदा रहनि था हत्ता यअलुअ क़ल्बुहु, एसि ताईं जो दिलि जे मथां उहे कारा नुक़्ता जेके ग़ालिब था वञनि, दिलि खे ज़ंग लॻियो थो वञे, दिलि कटिजी थी वञे। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो फ़ज़ालिका अर्रैनु लज़ी ज़करल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़िल क़ुरआन, इहो ई ज़ंग आहे, इहा ई कट आहे, इहा ई कारा आहे जंहिंजो तज़किरो ख़ुदि रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो कल्ला बल क़ुरान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून। ए पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम, हे मक्के वारा, हे कुरैशी जेके दीन खां मुंतशिर तोखे नज़र अचनि पिया, जेके तुंहिंजो वक़ार खे विञाए वेठा, जिन अल्लाह रब्बुल आलमीन जे वक़ार खे विञाए वेठा, फरमाई हिननि जी मेर वजह आहे जो हिननि जूं दिलियूं कारियूं थी वञूं, दिलनि जे मथां ज़ंग लॻी वियो आहे, हिननि जी ज़िंदगी जो हर लम्हो नाफ़रमानी में गुज़रियो आहे। अल्लाहु अकबर, रब्बुल आलमीन फरमायो दिलियूं कटिजी वञूं। केतिरी कैफ़ियत उन जो ज़िक्र ख़ुदि रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो क़सत क़ुलूबुकुम मिन बअदि ज़ालिका फ़हिय कल हिजारति औ अशद्दु क़स्वा। रब्बुल आलमीन फरमायो इन नाफ़रमाननि जूं दिलियूं सख़्त थी वञूं, पत्थरनि खां वधीक सख़्त, एॾियूं वॾियूं दिलियूं सख़्त थी वञूं, पत्थरनि जहिड़ियूं पर पत्थरनि खां बि वधीक सख़्त। मेन वजह छा आहे? वजह इहा आहे जो हुननि जी ज़िंदगी जो हर लम्हो नाफ़रमानी, ज़िंदगी जो हर हिकु मिनट, हर हिकु सेकंड अल्लाह उनजे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी नाराज़गी में गुज़रियो, गुनाहनि में गुज़रियो आहे। त गुनाहनि जी नहूसत जे करे हुनजो दिलियूं कटिजी वयूं, दिलि जे मथां ज़ंग लॻी वियो, जो दिलियूं एॾियूं वॾियूं सख़्त थियूं, फरमाए पत्थरनि खां बि वधीक सख़्त। पत्थरनि जा बि टे क़िस्म रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि फरमाया। मैं उन टिनि क़िस्मनि जे पत्थरनि खां बि वधीक हिननि ज़ालिमनि जूं दिलियूं सख़्त थी वयूं। वजह इहा आहे जो हिननि जी ज़िंदगी जो हर लम्हो अल्लाह उन जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी नाफ़रमानी में गुज़रियो। वइन्न मिनल हिजारति लमा यतफज्जरु मिन्हुल अनहार। रब्बुल आलमीन फरमायो कुछ पत्थर अहिड़ा जिन पत्थरनि वञा पाणी वहे थो, वइन्न मिनहा लमा
القطر فيخرج منه الماء कुछ अहिड़ा पत्थर आहिनि जेके टुटी पवनि था, जिन मां पाणी जा चश्मा वहनि था। फरमायो इन्न मिन्हा लमा यहबितु मिन खशियतिल्लाह, कुछ अहिड़ा पत्थर जेके अल्लाह जे ख़ौफ़ जे करे, अल्लाह जे डप जे करे रेज़ा रेज़ा थियो पवनि था। फरमायो किन क़िस्मनि जे पत्थरनि खां वधीक हिननि ज़ालिमनि जूं दिलियूं सख़्त थी वियूं। वजह इहा आहे जो गुनाहनि में ज़िंदगी गुज़री। सभ खां पहिरियों गुनाहनि जो असर इंसान जे जिस्म जे मथां ईअं शक्ल ऐं सूरत में ज़ाहिर थिए थो जो दिलि ते कारो नुक़्तो लॻी थो वञे ऐं कारे नुक़्ते जे लॻण सां दिलियूं घटिजो थो वञे, दिलनि खे ज़ंग लॻी थो वञे। ॿियो गुनाहनि जो असर, ॿी गुनाहनि जी तासीर इनफरादी तौर ते इंसान जे जिस्म जे मथां ईअं शक्ल ऐं सूरत में ज़ाहिर थिए थी जो उहो इंसान हक़ीक़ी सुकून खां महरूम रहिजी थो, हर वक़्तु परेशान हाल रहे थो, बेचैनी जी कैफ़ियत में हुनजी ज़िंदगी गुज़रे थी, हक़ीक़ी सुकून ख़तमु थियो थो वञे। क़ल्बी सुकून, रूहानी सुकून, ॿिन्ही सुकूननि खां उहो नाफ़रमान शख़्स महरूम रहिजी थो वञे, जंहिंजो तज़किरो ख़ुदि अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो ومن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا। अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको शख़्स मुंहिंजे ज़िक्र खां रूगर्दानी इख्तियार करे थो, मूंखे यादि कोन थो करे। ومن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا। अल्लाह तबारक व तआला फरमायो नसीब में नाफ़रमान शख़्स जी मईशत खे तंग करे छॾींदा आहियूं, गुज़रान तंग थी वेंदो आहे, लाखों रुपया बजट घर में ईंदी लेकिन हुनजे बावजूद बि पूरी कोन थींदी, हाय बुरा लॻल हूंदी, हवा वेंदा हूंदा, पूरी कोन थींदी। रब्बुल आलमीन फरमायो वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा। दुनिया जे अंदरि असां हुनजी मईशत खे तंग करे छॾियो, गुज़रान तंग थी वियो आहे, करोड़ रुपया महीने जे अंदरि घर में अचे पई लेकिन पूरी कोन पई थिए, बरकत ख़तमु थी वई आहे। ॿिए नंबर ते अल्लाह तबारक व तआला फरमायो आख़िरत जे ॾिहारे उहो वहशतनाक एॾो त ॾिहारो हूंदो, एॾो त रोब ऐं दवा वारो ॾिहारो हूंदो। रब्बुल आलमीन फरमायो वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा। असीं उन नाफ़रमान शख़्स खे क़यामत जे ॾिहारे अंधो करे उथारींदासीं। दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व तआला छा फरमायो, असीं उनजी मईशत खे तंग करे छॾींदासूं, उन जे गुज़रान खे तंग करे छॾींदासूं। केतिरी बि आमदन घर में ईंदी लेकिन उनजे बावजूद बि पूरी कोन थींदी। ॿिए नंबर ते अल्लाह ताला फरमायो असीं उन नाफ़रमान शख़्स खे आख़िरत जे ॾिहारे, क़यामत जे ॾिहारे अंधो करे उथारींदासीं। एॾो वहशतनाक ॾिहारो हूंदो, एॾो ख़तरनाक क़िस्म जो ॾिहारो हूंदो, सिज नेज़े जे बराबरि हूंदो, ज़मीन टामे वांगुरु बरंदड़ हूंदी, हर इंसान खे नफ़्सी नफ़्सी लॻल हूंदी। जंहिंजो तज़किरो, जंहिंजूं कुझु झलकियूं रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि फरमायूं। फरमाई या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत व तज़अ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा। रब्बुल आलमीन फरमायो एॾो त रोब ऐं दबा वारो ॾिहारो हूंदो, जंहिं ॾिहारे हामिला औरत हमल किराए छॾींदी। उहा माउ दुनिया जे अंदरि पंहिंजे ॿार जी ख़ातिर जान क़ुर्बान करण जे लाइ तयारु हुई, पंहिंजे जान जे मथां ज़ुल्म सितम बर्दाश्त करण जे लाइ तयारु हुई, लेकिन उहो वहशतनाक ॾिहारो एॾो हूंदो। रब्बुल आलमीन फरमायो तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत। खीर प्यारींदड़ माउ पंहिंजे ॿार खे छॾे भॼी वेंदी, नफ़्सी नफ़्सी लॻल हूंदी, पंहिंजी जान खे बचाइण जे लाइ ज़बान ते नफ़्सी नफ़्सी जा अल्फाज़ हूंदा। एॾो वहशतनाक ॾिहारो। अंदाज़ो लॻायो उहे शख़्स जिन खे अखियूं हूंदियूं, जिन जो जिस्म सही सालिम हूंदो,
बेऐब हूंदा, को ऐब न हूंदो, उन्हनि जी बि नफ़्सी नफ़्सी लॻल हूंदी या हालत हूंदी, कैफ़ियत हूंदी, उन शख़्स जो छा हाल हूंदो, उन शख़्स जी छा कैफ़ियत हूंदी जंहिंखे अल्लाह तबारक व तआला अंधो करे उथारींदो। जॾहिं क़यामत जे ॾियारे अल्लाह इन खे अंधो करे उथारींदो, पोइ चवंदो क़ाल रब्बि लिमा हशरतनी अमा वक़द कुंतु बसीरा, ए रब मुंहिंजा तूं मूंखे अंधो करे छा लाइ उथारियो आहे? दुनिया में त तूं मूंखे ॿिनि अखियुनि जे नूर सां नवाज़ियो हुयो, दुनिया जे अंदरि त उन्हनि अखियुनि सां हर शइ खे ॾिसंदो हुउसि, तुंहिंजी हर हिकु नेमत खे ॾिसंदो हुउसि, लेकिन ए रब मुंहिंजा तूं मूंखां ही हशर छा लाइ कयो आहे? अल्लाहु अकबर। अल्लाह उन खे उहो वक़्तु यादि ॾियाराईंदो, अल्लाह उन खे उहो टाइम यादि ॾियाराईंदो। क़ाल रब्बि लिमा हशरतनी अमा वक़द कुंतु बसीरा। हिन ॿियो शख़्स चवंदो आहे रब मुंहिंजा तूं मूंखे अंधो करे छा लाइ उथारियो आहे? ही हशर मूंसां छा लाइ कयो आहे? अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो क़ाल कज़ालिक अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिक अल-यौम तुंसा। छा तोखे वो वक़्तु यादि नाहे, छा तोखे वो टाइम यादि नाहे जो दुनिया जे अंदरि मूं तोखे 30, 35, 40, 60 साल जी उमिरि अता कई। इन उमिरि में मुंहिंजा क़ासिद, मुंहिंजा नबी, मुंहिंजा पैगंबर जा वारिस उलमाए किराम तो वटि मुंहिंजा अहकामात खणी करे आया, हक़ ऐं बातिल खोले खोले करे बयान करे ॿुधायो, हलाल ऐं हराम खोले करे तोखे ॿुधायो सम्झायो। क़ाल कज़ालिक अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिक अल-यौम तुंसा। रब्बुल आलमीन फरमायो तो जो कार तो न कयो, तो उन्हनि खे विसारे छॾियो, तो उन्हनि खे ठुकराए छॾियो। वकज़ालिक अल-यौम तुंसा। अॼु तोखे बि विसारे वियो आहे, केर बि न आहे जो तुंहिंजी सार संभाल रहे। ही गुनाहनि जो इंफरादी तौर ते ॿियो असर जो वो नाफरमान शख्स दुनिया के अंदर हकीकी सुकून खां महरूम रहे थो, हर वक़्त परेशान ख़्याल रहे थो। गुनाहनि जो इंफरादी तौर ते जो नंबर असर आहे त नेकियूं इंसान जूं ज़ाया थियो थियूं, नेक आमाल अल्लाह तबारक व तआला तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। सुन इब्ने माजा जे अंदर हदीस मौजूद आहे, सहाबे रसूल सैयदना सोबान रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था त अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो ला अअलमन अक़वामन मिन उम्मती यअतूना यौमल क़ियामति बिहसनातिन अम्साल जिबाल तिहामत बैदा। अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो पंहिंजी उम्मत मां खे चङी तरह सुञाणे थो जेके क़यामत जे ॾियारे नेकियुनि जा वॾा ढिग खणी ईंदा। कअम्साली जिबाल तिहामत बैदा। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो उन्हनि जूं नेकियूं तिहामा जबल वांगुरु चमकंदड़ नज़र ईंदियूं। परे परे खां नेकियुनि जी चमक खे ॾिसी करे हर शख़्स सुञाणे वेंदो त हे फलां शख़्स जूं नेकियुनि जा ढिग हूंदा। उन्हनि नेकियुनि में नमाज़ूं बि हूंदियूं, सदक़ात ख़ैरात बि हूंदा, हज ऐं उम्रे जूं अज़ीम नेकियूं हूंदियूं। फरमाई फयजअलुहा अल्लाहु मंसूरा। अल्लाह के पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो अल्लाह उन्हनि जी नेकियुनि खे ज़ाया करे छॾींदो, नेकियुनि खे बर्बाद करे छॾींदो। जीअं तेज़ हवा जे करे तेज़ झक में कीअं कख पनटरी पकड़ी वेंदा आहिनि, किरी वेंदा आहिनि, त अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो अल्लाह उन्हनि जी नेकियुनि खे ईअं ज़ाया करे छॾींदो। साहबे रसूल सवाल कयो अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम सिफ़ुहुम लना वजल्लिहिम लना अल्लाह नकूना मिनहुम व नहनु ला नअलम। अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां उन्हनि जूं हालात, तव्हां उन्हनि जूं कैफ़ियतूं, तव्हां उन्हनि जूं ख़ामियूं असांखे खोले करे ॿुधायो। वजल्लिहिम लना अल्लाह नकूना मिनहुम व नहनु ला नअलम। ईअं न हुजे जो असांजो शुमार बि उन्हनि शख़्सनि में न हुजे, असांखे ग़म ऐं गुमान बि न हुजे। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया अमा इन्नहुम मिन इख्वानिकुम व मिन जिल्दतिकुम। तव्हां इमाम उन्हनि जो जिस्म हूंदो, तव्हांजा
भाईरा यखुदून मिनल लैली कमा तखुदून। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया जो रात योती करे सुकून वाली नींद कुर्बान करे नरम बिस्तरन के चले करे नमाज जो कुरान नदी की तिलावत जो इमाम कल्लाओ की मोरी नमाज जो इमाम कल्लाओ कुरान मजीद की तिलावत कल्लाओ अमा इन्नहुम मिन इख्वानिकुम व मिन जिल्दतिकुम यखुदून मिनल लैली कमा तखुदून वलाकिन्नहुम अक़वामुन इज़ा खलऊ बिमहारिमिल्लाहि इंतहकुहा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए कि उन्हनि अंदर हिकड़ी खामी हूंदी जो दुनिया जे प्लेटफॉर्म ते तो बाज़ार तव्हांखे वॾा मुत्तक़ीन परहेज़गार न वेंदा, लेकिन तन्हाईअ में जॾहिं बि हूंदा अकेला कमी हूंदा त अल्लाह उनजे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी हराम कयल शयुनि खे हलाल सम्झी उन ते अमल कंदा हूंदा। इहा उनजे अंदरि खामी हूंदी। जॾहिं बि तन्हाई में हूंदा अकेला में हूंदा त अल्लाह उनजे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जे हराम कयल शयुनि खे हलाल सम्झी उन ते अमल कंदा। इन जे ज़रिए क़यामत जे जहारे अल्लाह उनजी नेकियुनि खे बर्बाद करे छॾींदो, ज़ाया करे छॾींदो। अल्लाह तबारक व तआला कंदो आहे त अल्लाह ताला सां सभिनी खे हर क़िस्म जी गुनाह खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ज़िंदा रखे त इस्लाम में ज़िंदा रखे, फ़ौत करे त ईमान जी हालत में फ़ौत करे। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।